सभिनि खां वॾो नशो कहिड़ो आहे ॿुधायो? नशो बि सभिनि खां वॾो भगवान जे भक्तीअ जो, ख़बर अथव? हिकु बार मंगलू राम खां भटकू राम पुछे तो चालाक, चए तो मंगलू भाई थोड़ी सर्दी जुकाम थी वई आहे, मां ई ॿुधो आहे कंहिंजे मुख मां अगरि थोरो सो माण्हू अगरि ईअं पी वठे, ढुक हणी वठे, हा ईअं खाइण पीअण वारा चवंदा आहिनि, चई खाइण पीअण वारा न, पीअण खाइण वारा चवंदा आहिनि, अलॻि अलॻि शइ आहे। वाह वाह जय हो। त ॿुधो आहे सर्दी जुकाम हली वेंदी, चओ हरे राम, ख़तम थी वेंदी सर्दी जुकाम अगरि थोरो ढुक वठां। मंगलू राम चए पियो पक ख़तम थींदे? हा कीअं थो चए? चई इन पीअण सां मुंहिंजो दुकानु ख़तम थी वियो, मकान ख़तम थी वियो, सभु सुख ख़तम थी विया, तुंहिंजी सर्दी जुकाम ख़तम न थींदी। चओ हरे कृष्ण। चवण जो अर्थ आहे कि बुराइनि खां बचो भाई। 5 महापापनि में नशे खे हिकिड़ो महापाप चयो वियो आहे, सम्झो था? हा ईअं न आहे कि असां त ॿियो कुझु नशो कंदा आहियूं, कोई बि नशो कयो, नशो बुद्धीअ खे पकड़ींदो आहे, जंहिंसां असांजी बुद्धि भगवान में न लॻंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। ध्यानु ॾेई ॿुधो भाई, त असली नशो कहिड़ो आहे? भगवान जे भजन जो। हे नशो त राति जो पियो सुबुह जो लही वेंदो, संत चवंदा आहिनि न, शराब की प्यालियां टकराने से क्या फायदा, रात पी सुबह उतर जाएगी। अरे बावरे तू हरि नाम की प्यालियां पी ले, तेरी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी संवर जाएगी।